मुहम्मद वाला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह तबारक व तआला अपने पाक कलाम में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। जे दिल खे ॻाल्हि वणे त दिल सां पाण ई ॼाणे सुभान अल्लाह जो। अल्लाह तबारक व तआला इन आयत करीमा में मोमिनन के इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो तवां अल्लाह का ऐं अल्लाह जे रसूल मदीने जे ताजदार का अगराई न कयो, पेशकदमी न कयो। रब फरमायो, वत्तकुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। ऐं बिजो अल्लाह का, बेशक अल्लाह ॿुधंदड़वा ॼाणंदड़वा। करा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, आख़िर उहा कहिड़ी ॻाल्हि हुई, उहो कहिड़ो कमु हुयो, उहा कहिड़ी शइ जो अल्लाह जे हबीब महबूबन करीमन खां रसूलुल्लाह जे ग़ुलाम मोमिनन अगराई कई हुई। अल्लाह जे हबीब जी दरबार वा शान रब्बुल आलमीन तव्हां सां सभिनीनि खे मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब फरमाए। असांजे सिंध जे वॾे आलिम हज़रत साईं पीर अब्दुल वहीद जान सरहंदी फतावा फ़िक़्ह मौलाना मौली मोहम्मद मूसा जो आहे, हुन ते साईं तर्जुमो फरमायो आहे। हुननि में हिकिड़े नाज़ शरीफ़ लिखी आहे, पाण इरशाद था फरमाइनि त मुद्दत खम तज़रजू दीदार लहे अखड़ियूं, मुद्दत खम तज़रजू दिल सारे याद कर प्यूं दीदार लहे अखड़ियूं, मुद्दत खम तज़रजू दीदार लहे अखड़ियूं। शब रोज़ पिया पुकारिया तोखे सदाई सारिया, शब रोज़ पिया पुकारिया तोखे सदाई सारिया। क़िबला अञा बि परसूं दीदार लहे अखड़ियूं, मुद्दत खम तज़रजू दीदार लहे अखड़ियूं। अल्लाह जा हबीब मदीने जा ताजदार कुर्बानीअ जो निहारो आहे, यौम नहरो आहे, जंहिं ॾियारे ते मुस्लमान कुर्बानी कंदा, अल्लाह जी राह में जानवर कुर्बान कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। दाढ़ी अंजल खोले करे तो सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, मुंहिंजा हबीब अवां ऐलान फरमायो त बेशक मुंहिंजी निमाज़ इन सलाती ऐं कुर्बानी करण ऐं मुंहिंजी हयाती मुंहिंजी ममाती उन अल्लाह जे ज़ात जे लाइ आहे जेको काइनात जो रब आहे, जहान जो रब आहे। अल्लाह जे हबीब कुर्बानी
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बानी जी ईद दी नमाज अदा फरमाई अञा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो जानवर पंहिंजो भट्टो मुबारक ज़िबह न कयो रसूलुल्लाह जे गुलामन मागिन सहाबन हबीबन करीमन जी कुर्बानी करण खां अॻु में ई पंहिंजा जानवर कुर्बान करे छॾिया वा मुंहिंजा हबीब तुंहिंजो शान ऐं मक़ाम रब फरमायो ईमान वारो तव्हांजे लाइ मुनासिब कोन हुयो हालांकि कुर्बानी त मूं पंहिंजे राज जे लाइ आहे ईमान वारो तव्हां एसी ताईं इंतज़ार कयो हा पहिरियां मुंहिंजो हबीब कुर्बानी करे हा पोइ तव्हां रसूलुल्लाह जी इताअत करे ताबेदारी करे पोइ तव्हां पंहिंजा जानवर कुर्बान कयो हा यानी कुर्बानी करण में मुझे हबीब जी तव्हां ताबेदारी कयो हा अब गाल समझ में अचे पई जिनके समझ में अचे थी ॿई हथ खणी सुभाणे अल्लाह जो काफ़ी टेम खां वेठा आहियो यकीन अवां इंतज़ार कयो आहे पर अल्लाह करो क़यामत जे ॾियारे हीअ जॻह बि शाहिदी ॾींदी हज़रत ख्वाजा साईं पीर मोहम्मद इब्राहिम जान सरहदीअ रसूलुल्लाह जो शान बयान कंदे इरशाद फरमायो त तुंहिंजे क़दमनि तां कुर्बान सजन तुंहिंजे क़दमनि तां कुर्बान सजन तो सदके मोदी ये जान सजन तुझे कदम एक जान सदमा ए जान जहां शाह ए जो घोर सारो जहान घोर सारो जहान मकान तब सजन तुझे कदम अञा हिकिड़ी नसरा ॾाढी भली आहे ॿई हथ खणी ॾाढा जो सुभान अल्लाह तोखे आलम जो कुल इल्म अतम तुझे इल्म में क़दरे दिया कलगम तुझे इल्म अॻियां छालो कलम तुझे इल्म अॻियां छालो कलम तोते आए आया कुल कंदे में अदम अल्लाह जे हबीब जे दरबार जो अदब रसूलुल्लाह जो शान ऐं मक़ाम करा दोस्तो मदीने शरीफ जो शहर रसूलुल्लाह जे मस्जिद नबविया में सय्यदना फारूक आज़म जो ज़मानो हिकिड़ो हाजी उमरो कंदड़ रसूलुल्लाह जे दरबार में मस्जिद नबविया जे अंदर आयो सय्यदना फारूक आज़म जो ज़मानो वो बहराड़ीअ वारो परे खां ईंदड़ रसूलुल्लाह जो गुलाम जो मस्जिद नबवी में आयो त उन वॾे आवाज़ सां बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो सय्यदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं हुन जो आवाज़ ॿुधो त पाण लठ मुबारक खणी आया डंडो खणी आया पाण फरमायो तूं केरु आहीं हुज़ूर जे दरबार जे अदब जी तोखे ख़बर न आहे जो तूं वॾे आवाज़ सां पियो ॻाल्हाईं अर्ज़ कई सुहिणा फारूक आज़म मां परे खां आयो आहियां मूंखे ख़बर कान्हे का साईं फरमायो रसूलुल्लाह जे दरबार में वॾे आवाज़ सां न ॻाल्हाए तूं वॾे आवाज़ सां छो ॻाल्हाईं मुंहिंजो ईमान आहे यकीन आहे त असांजो महबूब हयात नबी आहे तुंहिंजो ॾाढा ॻाल्हाइण रसूलुल्लाह जे पाक ज़ात ते गरो गुज़रंदो लिहाज़ा वॾे आवाज़ सां न ॻाल्हाए तुंहिंजे शान मथां
सुभान अल्लाह जोई न वड उड़े आवाज सा सुभान अल्लाह जो ये खबर पे त जमात सुजागा तुझे शान मचा कुर्बान नबी तुझे शान मचा कुर्बान नबी कुर्बान बचा जिंद जान नबी तुझे शान मचा बिना पाचे तुझो मख के वेहण जो तो ते होते हो वदियूं सुफना आए तो जो हुस्न वदियूं सुफना आए तो जो हुस्न बसी हसी रोतियूं हेरा नबी तुझे शान बचा मगला रसूल हिते मेरा बपुर में चाहे मुझो ॾाढा दिल खोले सुभान अल्लाह बस बदली ॻाल्हियूं करे पंहिंजी जाइ वठंदुसि मगला रसूल हिते मेरा बपुर में चाहे मुझो आयो कयो कुर्ब वञो मरा थी वट मेहमान नबी तुझे शान मचा अलीदो कोई मदीने पाक जो शहर हिकड़ी औरत पंहिंजे घर जे भित में कोको पई ठोके छा पई ठोके कोको कोके के ठोकण जो आवाज वॾो लॻो प्यारा दोस्तो अम्मा बीबी आयशा सिद्दीका तैयबा ज़ाहिरा फरमायो वञो इन औरत खे वठी अचो अम्मा साईं जे दरबार में वठी आया अम्मा साईं फरमायो तोखे ख़बर कान्हे का त मुंहिंजो महबूब ग़ैब दान महबूब हयात नबी महबूब पंहिंजे पाक मज़ारे अनवर में मौजूद आहे तुंहिंजे इन कोके ठोकण सां भित में जेको आवाज़ पियो थिए इहो आवाज़ बि मुंहिंजे हबीब जे पाक ज़ात जे मथां करो गुज़रंदो ख़बरदार मुंहिंजे हबीब जो वॾो शान ऐं मक़ाम आहे तूं ख़्यालु कर ऐं इहो कोको ज़ोर सां न ठोक छो त तुंहिंजे इन ठोकण सां कोके जे आवाज़ सां मथां मुंहिंजे शान वारे हबीब खे तकलीफ़ न अचे हबीब करीमन जे पाक क़ल्ब मुबारक ते करो न गुज़रे प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो ओ शान ऐं मक़ाम ऐं अज़मत वारो महबूब जंहिंजे शान जे मथां जंहिंजे ख़त्म नबूवत जे मथां रसूलुल्लाह जे ग़ुलामनि पंहिंजूं जानियूं कुर्बान कयो वतन कुर्बान कया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो उन्हनि तहफ़्फ़ुज़ फरमायो हिफ़ाज़त फरमाई ॾाढा चओ सुभान अल्लाह दिल ॻाल्हि वणे थी जाए जाम रसूल जे खिलिया बाग बहर जाए जाम रसूल जे खिलिया बाग बहर बाग बगीचा मोया आए तो अनवर जाए जाम रसूल जे खिलिया बाग बहर अम्ब अनारियों के रसूल
मंजे हशर अल्लाह जे हबीब जो पाक विसाल मुबारक जो सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तोरे खिलाफत आयो हेडा हारिया बरसा अरब में हिकड़ी यहूदियानी औरत दावा कई माद अल्लाह नबूवत जी दावा कई आई मुसलम कज़ाब यमामा वारे रसूलुल्लाह जी ज़ाहिरी जिंदगी में उनब माद अल्लाह दावा कई त मानुन के चई मां अल्लाह जो रसूल आया बाहिर खोल कयो मुसलम कज़ाब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में खत लिखियो चई या रसूल अल्लाह गवाही तो यार तू अल्लाह जो रसूल आई या रसूल अल्लाह तू गवाही दे लिखी दे तमाम मुसलम भी अल्लाह जो रसूल आया महाद अल्लाह मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्नी अशहदु अन्नका कज़्ज़ाब ओ मुसलम पूरे आलम के बुधाए जोना दुनिया वालन के बुधाए जोना जाओ मुसलमा खातमुन नबियीन मा रसूलुल्लाह जी नात आए आई तू मुसलमा कज़्ज़ाब आई कूड़ो आई दज्जाल आई इन्हें मुसलम कज़्ज़ाब मुसलमानन सा जंग जे लाए पंहिंजे इलाके यमामा में फौज तैयार कई चई त मुसलमानन सा मुक़ाबिलो कंदो सहाबन सा मुक़ाबिलो कंदो मजनू अखां मथे मजनू अखां मथे असहाब इश्क में असहाब इश्क में महबूब के दिसी जा महबूब के दिसी जा बेताब इश्क में बेताब इश्क में आज हुजूर जो जिक्र कंदा अब आप ॿुधंदो इन ई नाल जे कटंदे जो बंदा ॾाढो भलो आहे सुभान अल्लाह जो आशिक फरमाए थो सारिया ज़बान छो न जे सरदार जी सना न करे हेड़ो रतुदान करे सारिया ज़बान छो न जे सरदार जी सना न करे हेड़ो रत खुदा न करे मुसलम कज़्ज़ाब लश्कर जार कयो हेना सैयदना अबू बकर सिद्दीक़ रसूलुल्लाह जे गुलामन के हुकुम फरमाए हालात सहाबी हुजूर जे विछोड़े जे हिजर ऐं फिराक में हुया सुनो फिलहाल कतार हुए भयो करा दोस्त हज़रत सैयदना खालिद इब्न वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु वलो जलील कद्र सहाबिया सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो वनो आके मां हुकुम थो कया इन मुसलम कज़्ज़ाब दज्जाल कूड़े सा मुकाबलो कयो ऐं इनखे मिटायो अल्लाह जे हबीब जा गुलाम चंद हजार आया यमामा जे मैदान में हेडा 60,000 जो लश्कर वा सहाबा किराम जो अकीदो ॾिसो सहाबा किराम जो ईमान ॾिसो ओए अल्लाह जे हबीब सां के दीन मोहब्बत कंदा रसूलुल्लाह के तकलीफ़ुन में हबीबन करीमन के मुसीबत जे ढेब में कीअं सद कंदा हिकिड़े पासे मुसलमाननि जो लश्कर ॿिए पासे मुसलम कज़्ज़ाब दज्जाल जो लश्कर जंग हले पई जंग जे दौरान अनकरीब वारा हुया हज़रत सैयदना खालिद बिन वलीद सहाबा किराम के हुकुम फरमायो साथियो हाणे लश्कर जे मथां काफ़िरन हमलो कयो हाणे
अचो तसा सभई गॾिजी महबूब मदीने वारे साईं खे सॾ कयूं अल्लाह जे हबीब के सॾ कयूं उता मुसलिम कज़ाब सां जंग कंदे सहाबा किराम यमामा जे मैदान मां सॾ कया मुहम्मदा या रसूल अल्लाह पंजन गुलामन जी मदद कयो महबूब पंजन गुलामन जा सॾ ॿुधो साबी सॾ कंदा विया अल्लाह जी तरफ़ खां अदगे भी मदद आई जो मुसलिम जो लश्कर हलाक थी वियो मुसलिम क़त्ल थी वियो हे साहबा किराम असांखे सेखारियो त मुसीबत में गम में ॾुखियाईअ जे हालत में असां रसूलुल्लाह जा सहाबी हबीबन करीमन के मदद जे लाइ सॾींदा आहियूं असां बि ईअं था चऊं अबा चवंदो थकिजी पिया वञे करे सुभाणे अल्लाह नथा चओ साईं बरादर हर दिल जी साईं नदीम अहमद अवां का सुभाणे अल्लाह मुबारक सुभाणे अल्लाह तव्हां चवरायो तंहिंजे करे तव्हां सुभाणे अल्लाह नथा चओ है सरदार नाहे जो कोई नगदार नाहे हिते जो कोई कलबाद पकड़े कयूं मास रोई नगदार नाहे हिते जो कोई कयूं मास घड़ी हुई दफ्तर थोड़ी सरदार नाहे हिते जो हिकिड़ो रसूलुल्लाह जो मौजूदो हूंदो पोइ मुख़्तसरन हुजूर जी आमद हूंदो अब आप ॿुधो जरा मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो हो मुंहिंजो शान महबूबा एॾे वॾे मुक़ाम वारो महबूबा अल्लाह जे हबीब जे दरबार में सावींदा हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾो जलील क़द्र सहाबिया अजीज़ो दोस्तो मस्जिद नबवी में हबीबन करीमन जे दरबार में ईंदो आहे मुंहिंजा महबूब साहिबन के कुरान करीम सेखारींदा अल्लाह जा हबीब पंहिंजूं पाक हदीस मुबारक इरशाद फरमाईंदा हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवां जे खिदमत में मुंहिंजो अर्ज़ आहे ओ अबू हुरैरा चओ या रसूल अल्लाह अवां कुरान सां ॿुधायो अवां हदीसूं सां ॿुधायो महबूब जॾहिं मां वापसि थो वञा त मूंखां उहे हदीसूं मुबारक कुरान जूं आयतूं मुबारक विसरी थियूं वञनि या रसूल अल्लाह मुंहिंजी क़ुव्वत हाफ़िज़ा कमज़ोर आहे हबीब इनायत फरमायो मेहरबानी फरमायो या रसूल अल्लाह मुंहिंजो इहो सबब ख़त्म थी वञे हबीबन करीमन फरमायो मेरे करीम से अगर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से अगर कतरा किसी ने मांगा तो दरिया बहा लिए हैं तुर्बे बहा दिए हैं दिल खोले करे जो सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो को अबू हुरैरा पंजी चादर मुबारक बिछाए सुभान अल्लाह अज असां बि ढोली फैलाए वेठा अरब सबरा ख़बर छा चवंदा अंत नूरुल्लाहि फजरन
جئت بعد العسر يسرا ربنا آتاك الله قدرا يا إمام الأنبياء يا نبي سلام عليك يا رسول سلام عليك يا حبيب سلام عليك صلوات الله عليك سبحان الله मुझा हबीब अल्लाह जे तरफ खां नूर थी असाने आया अरब काटवन जिथे अल्लाह जो हबीब आयो या रसूल अल्लाह दुखियाइन खां बाद ज़ुल्मतुन ऐं कुफ्र खां बाद में अल्लाह तव्हां खे असां ॾे मोकिलियो आहे या रसूल अल्लाह रहमतुन जो शान ऐं मक़ाम बुलंद फरमायो आहे या रसूल अल्लाह तव्हां इमामुल अंबिया आयो नबियन जा सरदार आयो अबू हुरैरा पंहिंजी चादर मुबारक विछाई साईं करीमन महबूब जे अता तां हुजूर जे दीन तां कुर्बान वञा साईं करीमन पंहिंजी मुबारक भरे करे ऐं अबू हुरैरा जे चादर मुबारक में दाखिल फरमाई वरी ॿियो मर्तबो मुठ मुबारक भरे बज़ार त मुठ में कुझु कोन हुयो बज़ार त हथ में कुझु कोन हुयो अबू हुरैरा जे वरी चादर मुबारक में ॿियो मर्तबो साईं करीमन मुठ मुबारक दाखिल फरमाई ॿियो मर्तबो मुठ मुबारक दाखिल फरमायो अबू हुरैरा ईअं न चयो या रसूल अल्लाह अवां जो हथ मुबारक खाली आहे बाबू वञे खाली हथ में छा आहे सैयदना अबू हुरैरा जो ईमान आहे सैयदना अबू हुरैरा जो यकीन आहे त उहो हथ जंहिंखे अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो आहे यदुल्लाह इहो हथ मां अल्लाह जो हथ आहे जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो मा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा मुझा हबीबा वारीअ जी मुठ पिया चुलायो हबीब मां अल्लाह जो चवां त या वारीअ जी मुठ मां रब पाण पियो चुलाई मालूम जो अल्लाह पंहिंजे हबीब जे पाक हथ में ॿिन्ही जहान जा खज़ाना ॾेई छॾिया अल्लाह जे हबीब टे मरतबा मुठ दाख़िल फरमाई हाणे अबू हुरैरा पंहिंजी चादर मुबारक खणे थो पर ईअं नथो खणे जीअं आम माण्हू सट ॾेई चादर खणंदो आहे या आम माण्हू न चादर खे खणंदो आहे अबू हुरैरा पंहिंजी उन चादर मुबारक खे ईअं थो खणे उनजा पलांद ईअं थो विढ़े विढ़े जीअं चादर मुबारक में का शइ पियल हुजे या चादर मुबारक में को सामान या को कहिड़ी शइ पियल हुजे अबू हुरैरा चादर मुबारक विढ़े करे अल्लाह जे हबीब फरमायो हाणे पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे सीने सां लॻाए सैयदना अबू हुरैरा फरमाए थो मां चादर मुबारक पंहिंजे सीने मुबारक सां लॻाई त मुंहिंजो सीनो इल्म हिकमत मारिफत ऐं नूर जो खज़ानो बणिजी वियो उन खां बाद मुंहिंजी क़ुव्वत आफ़ज़ा कॾहिं कमज़ोर कान थी हीअ अता आहे मुंहिंजे महबूब जी चओ सुभान अल्लाह झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भर या रसूल अल्लाह नाहे ताक़त सिखोवर या रसूल अल्लाह नाहे ताक़त में माली सिखोवर या रसूल